ॿुधई त साईं छा चई वियो, तमामु जल्द तुंहिंजी मां खे वापसि हिते आणींदो। ई सिजावल साईं जी आॾो झुकी पवंदो। पर हिन वक़्तु मूंखे इहो ई लॻे पियो नवाब खान सजावल जे आॾो पंहिंजा गोॾा खोड़े वेठो आहे। साईं नवाब खान त चङनि भलनि जा गोॾा खोड़ाए छॾिया आहिनि। पहिरियां बि नवाब खान सजावल जे आॾो पंहिंजी ज़ोर आज़माई करे चुको आहे। तोखे छा आहे, साईं जी ताक़त ऐं अंदाज़े जी ख़बर ई कोन्हे का? तो त घणियूं छलांगूं हुयूं ऐं धिका खाधई, एतिरे क़दर जो शहर छॾे वञी जबलनि में पहुती। कोई बि तोखे घेले हिते अचे बंदि कयो अथई। अञा इहा आकड़ ऐं तुंहिंजो गुरूर नथो वञे? तमामु जल्द जेका तुंहिंजी आकड़ ऐं गुरूर आहे न, तुंहिंजो मिटीअ में मिली वेंदो। मिटीअ में त सभिनी खे वञणो आहे, तूं हूअ छा थी सम्झे माई त तुंहिंजी इहा शान शौकत तोखे मौत जे आज़ाब खां बचाईंदो? सॉफ्ट सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।